अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आउं मारवी तहीम सबका शामिल कंदासीं हेडलाइंस। नवाज शरीफ की सियासत जो दौर खत्म थी चुको, बेतमादी रीत जूं ॻाल्हियूं कंदड़नि ते घर वारनि जो बि एतमाद न आहे। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मरियम नवाज़ चूंड विढ़ण चाहे थी त पहिरियां मेयर जी सीट ते बीहे, मुखालिफ़ मैदान में अचनि त ख़बर पइजी वेंदी त केरु केतिरे पाणी में आहे। पेट्रोल अघु आलमी मार्केट में वधिया, असांखे बि इज़ाफ़ो करणो पवंदो। अपोज़िशन वटि पेट्रोल सस्तो करण जो को तरीक़ो आहे त ॿुधाए। वज़ीर आज़म इमरान ख़ान अवाम सां कयल वाइदा पूरा कया। पीटीआई हुकूमत जा 3 साल पूरा, पेट्रोल 64 रुपया 62 पैसा फी लीटर महांगो थियो। हाई स्पीड डीजल के अघ में 41 रुपया 21 पैसा वाध कई वई। 3 सालन दौरान गैस अघन में 334% वाध कई वई। बिजली ऐं गैस जे वापेदारनि ते 1000 अरब जो इज़ाफ़ी बार विधो वियो। शहरनि हर महीने डीजल जी एडजस्टमेंट जो बार भोगियो। पीटीआई हुकूमत जे वञण जो वक्त वेझो आहे। पीटीआई हुकूमत वाइड़ी थी वई आहे। मौसम बेग खे हुकूमती नाइली वाइकी करण की सज़ा मिले पई। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मौसम बेग खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए पियो। पीपल्स पार्टी साफ़िन खे अकेलो न छॾींदी। सीनियर साफ़ी जे क़त्ल ते ॾुख पहुतो आहे। सिंध हुकूमत मक़तूल साफ़ी जे ख़ानदान खे सहारो ॾींदी। मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। सिंध सरकार निमृता वाक़े ते अदालती कमीशन की रिपोर्ट ते अमल कराइण जो ऐलान करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त निमृता वाक़े की अदालती जांच कराई वई। अदालती कमीशन की रिपोर्ट ते मुकम्मल अमल कयो वेंदो। निमृता इनोशी की डीएनए रिपोर्ट मिली, जंहिंमें मैचिंग 50% आहे। निमृता इनोशी की डीएनए रिपोर्ट ॿीहर चेक करण लाइ मोकिली वई आहे। परवीन रिंद नर्स आहे। संदसि बाबति ॿिनि शागिर्दाणी शिकायत कई हुई। परवीन जी शिकायतनि ते वीसी कमेटी जोड़ी आहे। पीटीआई अगवान फैसल वावडा ताहियात नाइले जो इलेक्शन कमीशन वारो फैसलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशन ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट के फैसलनि खिलाफ़ दाख़िल अपील में इलेक्शन कमीशन ऐं मुखालिफ़ शिकायत कंदड़नि खे धुर बणायो वियो। इलेक्शन कमीशन ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जे फैसलनि खे कलदम करार ॾियण जी इस्तदा। फैसल वावडा दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त हुन इलेक्शन कमीशन का कुछ भी न लिकायो आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजा इख्तियार ओरंगिया आहिनि। इलेक्शन कमीशन वटि आर्टिकल 1 लागू करण जो इख्तियार न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट तकड़ में अपील ख़ारिज कई। कराची में साफ़ी अतरमतीन फौरन हितां क़त्ल थी पियो। नॉर्थ आसमाबाद वारे इलाइक़े में काते फायरिंग के नतीजे में समा न्यूज़ शो सीनियर न्यूज़ प्रोड्यूसर अतरमतीन क़त्ल थी वियो। पुलिस मूजिब वाक़ियो नॉर्थ आसमाबाद जे इलाइक़े 5 स्टार सुरंगी वटि पेश आयो। शुरूआती जांच मूजिब वाक़ियो फुर मज़ाहिमत ते पेश आयो। शहरियुनि मूजिब त पोरो हिकु शहरी खां फुर करे रहिया हुआ त अतरमतीन के शहरी खे बचाइण लाइ फौरन जी मोटरसाइकिल के कार सां टक्कर हयो। फौरन शहरी के छॾे अतरमतीन जे कार ते फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि अतरमतीन थधे ते मारिजी वियो। साफ़ी बिरादरी पारां वाक़े ते ॾुख ऐं कावड़ जो इज़हार। वॾे वज़ीर अतरमतीन जे क़त्ल जो नोटिस वठी छॾियो। AIG खां फौरी रिपोर्ट तलब। साजिला वतन बहस गलत पैसों हुजे हा त वापस छो चाहा। हिक डेगे जी बदरक्षण साबित नाहे थी। कसम खड़ी सवा थो त कूड़ केस ठाहियो वियो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो अदालत में बयान। शहबाज शरीफ चयो आहे त हू 60 महीना कोर्ट लॻभॻि जेल में रहियो आहे।
जेल में एफआईए जे सवालनि जा जवाब ॾिना। एफआईए खे लंडन में बि कामयाबी न मिली। एफआईए नेशनल क्राइम एजेंसी खे इहे दस्तावेज़ ॾे वापसि अचनि त केस ॿी उॾाम ज़रिए वापसि मोकिलियो वियो। ॿ रस्ता हुआ, या त मुल्क बरतानिया जे अॻियां हथ टंगिया हा या कमाई खावा हा। शहबाज शरीफ जो त साफ़ पाणी केस में खेसि बदनाम करण जी कोशिश कई वई। अल्लाह खेसि सुरखरू कयो। बशीर मेमण चयो त केस नथो ठहे, हू कीअं ठाहे। हैदराबाद में क़ौम परस्त अॻवान अमीर भंबरे जे पुट अयाज जो मर्द लेलीवार मां हथ। अयाज भंबरे जो मर्द अरिड़हनि कलाकनि जी ॻोल्हा बाद हथ कयो वियो। अयाज जे ॿुॾण जी वीडियो धरती टीवी हथ करे वरिती। मुल्क में कोरोना विघे वधीक 33 मरीज़ फौत। मुल्क में कोरोना विघे फौतलनि जो अंग 29,950 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल सॼे मुल्क में 48,744 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 2,409 केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 4.92% रही। रूस मास्को में मुक़र्रर अमेरिकी नायब सफ़ीर खे मुल्क बदल करे छॾियो। अमेरिकी पढ़ी खाते तस्दीक कंदे चयो आहे त मास्को में नायब अमेरिकी सफ़ीर हार्ट गवर्नमेंट खे रूस मुल्क बदल करे छॾियो आहे। वॉशिंगटन जवाबी क़दम खणण ते गौर करे रहियो आहे। वॉशिंगटन इंतज़ामिया मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त बेबुनियाद इल्ज़ाम जी बुनियाद ते अमेरिकी सिफ़ारतकारनि खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करण खां न रोके। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त रूस पारां यूक्रेन ते हमले जो ख़तरो तमामु घणो आहे। रूस यूक्रेन ते कुझु ॾींहं में हमलो करे सघे थो ऐं रूस सदर प्यूटिन ॻाल्हियुनि जो को बि इरादो नथो रखे।